अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे भलीकार चऊं था। नाज़रीन, सॼी दुनिया में कोरोना वायरस जेका वबा आहे उहा तेज़ी सां पखिड़िजी रही आहे ऐं ताज़ा जेके अंग अखर साम्हूं अचनि पिया 2 लख खां वधीक तादाद थी वियो आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में कोरोना वायरस मुतासिर माण्हुनि जो ऐं 8000 खां वधीक जेके माण्हू आहिनि उन वायरस जे करे फ़ौत बि थी चुका आहिनि। पाकिस्तान जो जेकॾहिं असीं ज़िक्र कयूं त उते बि हीउ वायरस तेज़ी सां पखिड़िजे पियो ऐं कुझु देरि पहिरियां कराची मां 19 नवां केस जेके आहिनि उहे ज़ाहिर थिया आहिनि। हिन वक़्तु ताईं सिंध सूबो जेको आहे जेकॾहिं ॾिसूं त उहो टॉप ते पियो वञे ऐं 208 ताईं तादाद वञी पहुतो आहे सिंध में कोरोना मुतासिर माण्हुनि जो। पंजाब में हिन वक़्तु 41 केस ॿुधाया पिया वञनि, KPK में 17 ऐं बलोचिस्तान में 16 केस आहिनि। सिंध जे हवाले सां जेकॾहिं असीं ज़िक्र कयूं त हीअ केस के वधनि कोन पिया पर ज़ाहिर पिया थियनि, ईअं असीं चई सघूं था, छाकाणि त वॾे तादाद में जेके ज़ाइरीन आया आहिनि ईरान खां ऐं उन्हनि सां जेको तफ़्तान में जेको उते सेंटर क़ाइमु कयो वियो, जिते रखियो वियो हो, जंहिंजे लाइ सिंध जो वॾे वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो चयो त उते जेका हिकिड़ी नर्सरी हुई जितां खां ई माण्हू जेके आहिनि सो 50% खां वधीक जेके केस सिंध में ज़ाहिर थिया आहिनि। हिन वक़्त ताईं उहे ज़ाइरीन आहिनि जिन खे तफ़्तान में गॾाए करे रखियो वियो हो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां। उन ते तमामु घणी तनक़ीद बि थिए पई। मुर्तज़ा वहाब साहब अॼु प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, सिंध हुकूमत जा तर्जुमान आहिनि ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार जेका आहे उन्हनि खे हाणे सोशल मीडिया खे छॾे, ट्विटर ऐं ॿिया जेके सोशल मीडिया जा टूल आहिनि उन्हनि खे छॾे अमली तौर ते माण्हुनि जी ख़िदमत करणु खपे। वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब गुज़िरियल राति जेको क़ौम खे ख़िताबु कयो, सोशल मीडिया सॼी भरी पई आहे, अञा ताईं माण्हुनि खे सम्झ में न अची सघियो आहे त नेठू चवणु छा पिया चाहिनि, वायरस छा आहे, कीअं पखिड़िजे थो, कीअं मुहतात रहिजे। इहे सभु ॻाल्हियूं त माण्हुनि खे पहिरियों ई ख़बर हुयूं पर मुख़्तलिफ़ जेके सूबाई हुकूमतूं आहिनि या जेके आम माण्हू आहिनि उन्हनि जूं उमीदूं वधीक हुयूं त शायदि को वॾो ऐलान कंदो वज़ीर आज़म साहब त दुनिया सां असीं कीअं राब्ते में आहियूं, उतां खे नयूं किट्स घुरायूं पिया या छा करणु वञे पई हुकूमत। उन हवाले सां को फंड वॾो को क़ाइमु थियणु वञे पियो, जीअं सूबाई हुकूमत सिंध कयो बि आहे, फंड क़ाइमु कयो आहे, या आलमी बिरादरी खां असीं कहिड़ी मदद घुरूं पिया, अहिड़ी का ॻाल्हि नज़र कोन आई जंहिं ते तमामु घणी तनक़ीद बि थिए पई। बहरहाल ओवरऑल जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी ख़राबु आहे ऐं ॾींहों ॾींहुं वायरस तेज़ी सां पखिड़िजे पियो। उहे कहिड़ियूं एहतियाती तदाबीर आहिनि वधीक अॼु पाण ॻाल्हि कंदासीं उन ते, जंहिंसां हिन खे असीं रोके सघूं था। छाकाणि त अॼु डॉक्टरनि जे हिकिड़े वॾे पैनल बि प्रेस कॉन्फ्रेंस कई, आगा खान जा जेके डॉक्टर हुननि जो इहो चवणु आहे त वायरस तेज़ी सां पखिड़िजे पियो, उनखे रोकणु त नामुमकिन आहे पर जेको तेज़ी सां फैलाव आहे उन तेज़ी में थोरी असीं सुस्ती आणे सघूं था, उहे एहतियाती तदाबीर करे उन ते ज़ाब्तो आणे सघूं था। बाक़ी जेका सूरत हाल आहे हिन वक़्त ताईं उहा ॾाढी ख़राबु आहे। सूबाई हुकूमत जो जेके हिन वक़्त ताईं एहतियाती तदाबीर आहिनि जेके क़दम खणे पई, मार्केटूं बंदि थी चुकियूं आहिनि, पब्लिक ट्रांसपोर्ट जेका आहे इंट्रासिटी बस उन्हनि खे बंदि कनि पिया, होटल बंदि कनि पिया ऐं सरकारी जेके ऑफिसूं आहिनि सुभाणे खां उहे मुकमल तौर ते बंदि हूंदियूं। हीअ सूबाई हुकूमत पंहिंजी लेवल ते स्टेप्स खणे पई, उहे केतिरा फ़ाइदेमंद थी सघनि था या अञा वधीक कहिड़ा क़दम असीं खणी सघूं था, उन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। नवीद एंथोनी साहब असांखे जॉइन कयो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि, सिंध असेंबली जा मेंबर आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु आज़म कंबो साहब आहिनि जेके डॉक्टर आहिनि सिविल हॉस्पिटल में, उन्हनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। नवीद एंथोनी साहब सां बि। डॉक्टर साहब वॾी महिरबानी ऐं असांखे टाइम ॾिनो। नवीद साहब आपका बहुत शुक्रिया। सिंध हुकूमत नो डाउट बड़े अच्छे इकदाम उठा रही है, बड़े अच्छे काम कर रही है, जिसकी जितनी भी तारीफ़ की जाए वो कम है। सबसे पहले जो भी इकदाम है सूबाई हुकूमत ने उठाए, अब पब्लिक ट्रांसपोर्ट के हवाले से हो, होटल वगैरह बंद करने, पार्क स्कूल वगैरह, अच्छे इकदाम है। आज मुर्तज़ा वहाब साहब की प्रेस कॉन्फ्रेंस चल रही थी, पहले CM साहब ने भी ये कहा कि जो तफ्तान में एक क्वारंटीन सेंटर कायम किया गया था वो जैसे एक नर्सरी थी। बहुत ज़्यादा आज भी जैसे 208 केस हुए हैं सिंध में, तो मोस्टली 50% से ज़ायद वो ज़ायरीन हैं जिनको वहाँ पर रखा गया था वफाक के इंतज़ाम के तहत। तो अब कैसे देख रहे हैं, आज भी इतला ये आ रहे हैं कि 700 से ज़ायद ज़ायरीन जो हैं वो भी सक्खर पहुँचे हैं। बहुत शुक्रिया नसीर साहब। सबसे पहले तो ये बात समझने की ज़रूरत है कि ये एक आलमी वबा है और इसने पूरी जो है वो दुनिया को अपनी लपेट में ले लिया है। ज़ाहिर है कि हमारे जो पड़ोसी ममालिक हैं जब वो इससे मुतासिर होंगे और हमारे शहरी चूँकि वहाँ पर अपनी मजहबी फरीज़े के लिए वहाँ पर गए थे, जब उनकी वापसी हुई तो यकीनन वो वायरस था वो यहाँ पर आना था और वो आया। अब उसमें मतलब हमें जहाँ पर परेशान होने की तो मतलब ऐसा इतनी ज़रूरत नहीं है, लेकिन जो एहतियाती तदाबीर हैं क्योंकि इसकी अभी दुनिया भर में कोई वैक्सीन तो वो अभी ईजाद नहीं हो सकी, लेकिन जो एहतियाती तदाबीर जो दुनिया भर के वो ममालिक जो इससे हमसे पहले जो इससे मुतासिर हो चुके हुए हैं और अब चूँकि जो गवर्नमेंट सिंध जो है वो 26 फरवरी से जब से पहला केस आया उस वक्त से बड़ी जवामर्दी के साथ, बड़ी हिम्मत के साथ जो है वो कोशिश कर रही है कि सिंध में जो है इसके फैलाव को रोका जा सके।
تو اس کے لیے جو بھی ایڈوائزری انہوں نے اپنے شہریوں کو بتائی ہے، سب سے پہلے تو ہماری کوشش یہ ہونی چاہیے کہ اس ہیلتھ ایڈوائزری پہ ہمیں جو ہے وہ نہ صرف خود عمل کرنا چاہیے بلکہ اپنے حلقہ احباب کو، اپنے پیاروں کو، اور جہاں تک ہماری رسائی ہے وہاں تک اس کی اویئرنس جو ہے وہ کرنی چاہیے، تاکہ جب اگر ایک ایسی وبا جس کی ابھی تک کوئی میڈیسن ایجاد ہی نہیں ہو سکی، اور صرف واحد ایک ہی حل جو بتایا جا رہا ہے کہ جی آپ نے سماجی طور پر تھوڑا سا آپ نے فاصلہ رکھنا ہے، تھوڑی دوری رکھنی ہے، سوشل ڈسٹنس کے ساتھ ہمیں زندہ رہنا پڑے گا، ہاتھ میں لانے سے تھوڑا سا گریز کرنا پڑے گا تاکہ اس کی جو ٹرانسمیشن ہے وائرس کی اس کو ایٹ لیسٹ ہم روکیں۔ اور ہمیں اس میں اپنے ظاہر ہے جو ہمارے رسم و رواج ہیں، جو یہاں کی ثقافت ہے، وہ ہمیں سب سے زیادہ عزیز ہے، لیکن ان سب سے زیادہ عزیز جو ہے وہ ہماری صحت ہے، ہماری صحت، ہمارے پیاروں کی صحت، ہمارے بہن بھائیوں کی صحت، ہمارے دوستوں کی صحت، اور اس میں بنیادی کردار میرا ہوگا۔ میں جب احتیاطی تدابیر کروں گا، دوسروں کو اویئرنس دوں گا تو یہ چین آگے بڑھے گی، نہ مجھے کسی دوسرے کا ہاتھ ملانا، وہ عمل جو ہے وہ اس پہ ناراضگی کا اظہار کرنا چاہیے، اور دوسروں کو یہ ایکسپلین کرنا پڑے گا مجھے کہ یہ آپ کی اور میری صحت کے لیے جو ہے یہ بنیادی جو ہے یہ عوامل میں سے ایک عمل ہے کہ ہمیں اس پہ عمل کرنا پڑے گا۔ حکومت سندھ ان ساری صورتحال کو سامنے رکھتے ہوئے اپنے جو بھی اس کے وسائل ہیں اس میں دن رات ایک کیے ہوئے ہے۔ کوارڈینیشن کمیٹی جو بنائی گئی ہے، جو مانیٹرنگ کمیٹی بنائی گئی ہے، وہ 26 فروری سے لے کر آج دن تک دن میں 2 دفعہ تواتر کے ساتھ وہ ملتی ہے، اور اگر 3 دفعہ بھی ملنا ہو تو بھی اس پہ جو ہے وہ اپنے انپٹ دیتے ہیں، اور اپنا جو لائن آف ایکشن جو اگلے دن کا ہے وہ اس میں ڈیزائن کرتے ہیں اور بناتے ہیں۔ پلس اس کے ساتھ ساتھ ڈسٹرکٹ لیول پر مانیٹرنگ کمیٹیز بنائی گئی ہیں کہ روزانہ کی بنیاد پر جو ہمارے ممبران اسمبلی ہیں، سندھ اسمبلی اور جو قومی اسمبلی کے جو ممبران ہیں اور سینیٹرز جو ہیں، وہ روزانہ کی بنیاد پر اپنے اپنے ڈسٹرکٹس میں جو ہے وہ مانیٹر کرتے ہیں، اور وہ جو سینٹرل ایک کمانڈ بنا ہوا ہے، مانیٹرنگ سینٹر بنا ہوا ہے، اس کو وہ اپڈیٹ کرتے ہیں، اور وہیں سے اسٹریٹجی جو ہے وہ فائنل ہوتی ہے۔ ان ساری صورتحال میں جو میجرز جو ضروری سمجھے گئے ہیں، ان میں چاہے پبلک ٹرانسپورٹ کو بند کرنا، انٹرسٹی کو بند کرنا، ہوٹلز کو بند کرنا، مالز کو بند کرنا، جو مقصود ہوگا وہ ہمیں کرنا ہے، اور عمل درآمد عام شہریوں کو کرنا ہے، کیونکہ یہ ان کی صحت کے لیے بنیادی اہمیت کی چیزیں ہیں۔ اور اگر ہم اس پہ جس طریقے سے ہمارے کچھ جو ٹریڈرز ہیں کراچی کے، انہوں نے اس پہ کچھ اعتراضات کیا تھا، تو ہم ان کے جو ہے وہ جو نقطہ نظر ہے اس کو بڑے رسپیکٹ کی نگاہ سے دیکھتے ہیں، لیکن ابھی جو ہے وہ یہ وقت نہیں ہے اس کا۔ جہاں پر اگر خدا نخواستہ کسی ملکوں میں جنگ بھی چھڑی جاتی ہے تو وہاں پر بھی جو ہے وہ ایسے اقدامات کیے جاتے ہیں جو عام آدمی کی خواہشات کے مطابق نہیں ہوتے، وہاں پر نقصان اٹھانا پڑتا ہے، لیکن یہ تو ایک عالمی وبا ہے، اس میں تو کسی ایک ملک کا جو ہے وہ اس میں یہ نہیں کہہ سکتے کہ جی وہ اس سے بچا ہوا ہے۔ یہ پوری نسل انسانی کی جو ہے وہ اس وقت بقا کا مسئلہ بنا ہوا ہے، تو ہمیں اپنے وقتی طور پر جو تھوڑے سے مفادات ہیں اس کی قربانی دینی پڑے گی، اور وہ قربانی دینے کے بعد ہم ایک صحت مند جو ہے وہ معاشرے کی تشکیل کا سبب بن سکیں گے۔ صحیح۔ اچھا ڈاکٹر صاحب، ہاں جی اوہاں کا سمجھنا چاہیے صوبائی حکومت کے جے بھی قدم کھڑا ہوا وہ انہوں کھایا ان ہیلتھ ایڈوائزری یا اسکول کھاں بند کرن کھاں ویندے اور بیوٹی پارلر سیلون تائیں وہ بند کرائن تین سمجھو پیا تو یہ سب بہتر اسٹیپس ہیں، انہن سے اسی وائرس جو جو تکڑو پھیلاؤ ہے ان کے ضابطو آنن میں کا انہن سے کا مدد ملندی، یا جو ہی صوبائی حکومت کرے پہ کوششوں میڈیا تے جو کچھ اویئرنیس پروگرام جی پانچو ہی پروگرام ہلے پہ انہن تائیں مانن تائیں ایکڑو میسیج بہتر کنوے تھے پیو؟ تھینک یو سر، ماں پہریں تو تھوڑا تو آیا دھرتی چینل جو تو انہوں نے جو اویئرنیس پروگرام جے لائے یہ پروگرام رکھو۔ سندھ گورنمنٹ جی جیسی تائیں تعلق ہے وہ تاں ماں سب عام مانو سندھ جا سب اساں جا پیارا مانو ڈسن تھا، اساں ڈاکٹرس اسپیشلی جیکا آیوں وہ کلوز مانیٹرنگ میں آیوں ہن سجے عمل تے، سندھ گورنمنٹ ہوجے عام مانو ہوجے۔ سندھ گورنمنٹ کے ایکڑو جو پانچو اسٹیپ وقت وٹھنو ہو انہن ماشاءاللہ ڈاڈو فاسٹ ایمرجنسی جی جی چئی سگوں تھا تو انہن نافذ کرے سبھن کے ہیلتھ تے جے بھی مطلب پانچے ڈسٹرکن میں ڈاکٹرس جیکا بھی ڈیپوٹیشن تے ہویا یا جاتے بھی ہویا انہن کے واپس پانچے ڈسٹرکس میں ٹرشری کیئر ہاسپٹل میں گھرائے مطلب ایمرجنسی ایکڑی نافذ کرے چھڈیا تو تاں جیکو ایکڑو نارمل ڈاکٹر
मतिलबु हुनखे जेका बीमारी न आहे का बि त उहो माना मोकल ते नथो वञी सघे। पैरामेडिकल स्टाफ आहे त हुननि ते बि एमरजेंसी आहे त तव्हांखे मोकल ते न आहे वञिणो, तव्हांखे पंहिंजी प्रॉपर ड्यूटी ते अचिणो आहे। त इहो माशाल्लाह बहितरीनु स्टेप्स आहिनि। ऐं हिन खां पोइ जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां कीअं रोके सघूं था हिन खे, त असांखे जेका इहो गवर्नमेंट मैयर्स वरिता आहिनि हिन में असांजी जेकी पॉपुलेशन आहे सिंध जा ग़रीब ऐं आम माण्हू जेको अबोझ माण्हू आहे, मुंहिंजी सिंध धरती जो प्यारो माण्हू जेको आहे उहो थोरो सम्झण में हुननि खे थोरी देरि लॻी आहे या अञा देरि लॻंदी, छो त आम माण्हू जे अवेयरनेस में हिकिड़ो असां वटि एजुकेशन घटि आहे। हुन खां अलावा आम माण्हू जे तासुर में ईअं वञे थो त सिंध गवर्नमेंट अलाए छा करणु चाहे थी, या गवर्नमेंट ऑफ सिंध अलाए कहिड़ो इहो पाबंदियूं हणी होटलूं बंदि करे या इहो करे। हिन खे असांखे वधि में वधि अवेयरनेस प्रोग्राम हलाइणा पवंदा, आम माण्हू ताईं हिकिड़ो मैसेज कन्वे करिणो पवंदो त हिन में ॾिसो गवर्नमेंट जो को बि बेनिफिट न आहे, बेनिफिट आहे आम पब्लिक जो, आम माण्हू जो जेको इफेक्ट थींदो। हाणे जेको हिकिड़ो आम माण्हू, मां मिसाल पेश करियां थो त हिकिड़ो आम माण्हू टर्शरी केयर हॉस्पिटल में हैदराबाद में बदीन में या हुतां खां ट्रेवल करे कराची टर्शरी केयर हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल कराची या JPMC में अचे थो, हिकिड़े मरीज़ सां गॾु 4 अटेंडेंट हुन जा अचनि था। ठीकु आहे, हो OPD में जेके जंहिं रश में वञे थो, क्राउड में वञे थो, हुन पंहिंजे मरीज़ खे ॾेखारण जे लाइ हुते 100 माण्हू गॾु थियनि था। जे हुन 4 मां हिकिड़ो माण्हू बि अफेक्ट थिए थो अला न करे, उहो पंहिंजे इलाइक़े में वञे थो त हुते ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो फैलंदो। हुन में अवेयरनेस न आहे, उहो 5 माण्हुनि सां गॾु पंहिंजो कैरियर बणिजी करे पंहिंजे इलाइक़े में वञे थो, जिथे सवाल ई पैदा न आहे हुते जो माण्हू को थी सघे थो को बदीन में या गुलारची में या ॿिए पासे में को माण्हू ट्रेवल करे न आयो हुजे ईरान मां, पर उहो माण्हू ट्रेवल कंदड़ माण्हू जेको आहे उहो सिविल हॉस्पिटल या जिन्ना हॉस्पिटल में त पॉसिबिलिटी आयो ई हूंदो कंहिं न कंहिं सां गॾु या पाण मथां हुतां खां फैलिजी करे हलियो वञे। बाबा असांजा जेका अबोझ माण्हू आहिनि, मुंहिंजा सिंध धरती जा जेका माण्हू आहिनि, उहो असांजो रिवाज़ आहे, हिकिड़ो रीत आहे असांजी, असां शाम जो वेही होटल ते कचहरी कंदासीं, चांहि पीअंदासीं, भाकुर पाए मिलंदासीं, हथ जोड़ींदासीं। ठीकु आहे, त उनखे इन करे अवॉइड कयो आहे त थी सघे थो हुन होटल में वेठल 50 माण्हुनि मां हिकिड़ो माण्हू थी सघे थो अफेक्टेड हुजे। ऐं मां तव्हांखे इहो गॾो गॾु बुलाईंदो वञां पर उनखे अञा मुस्बत अंजाम आम माण्हुनि ताईं पहुचाइणु असांजो तव्हांजो बिल्कुलु असांजो तव्हांजो मीडिया जो, न्यूज़पेपर जो, आम माण्हुनि जो, सभिनीनि जो असांजो जंहिं जो बि सोशल वर्कर्स जो, NGOs जो, असांजो सभिनीनि जो हक़ आहे त इनखे मस्बत अंदाज़ में आम माण्हू ताईं पहुचायो छो त जेको एजुकेटेड माण्हू आहे उनखे ख़बर आहे जेको इफेक्ट थी थो वञे हुनखे बि 2 खां 14 ॾींहंनि 16 ॾींहंनि खां पोइ अलामत ज़ाहिर थियनि थियूं। त माना मां हिकिड़ो कैरियर आहियां, थी सघे थो मूं में इन्फेक्शन हुजे, मां हलंदे फिरंदे 15 माण्हुनि खे लॻाए निकिरी थो वञा, मूंखे ई 15 ॾींहंनि खां पोइ ख़बर पए थी उहे जेका माण्हू इफेक्ट थी विया आहिनि हुननि खे बि त आख़िर उहो बि इफेक्टेड आहिनि न। त इन जे करे असांजो पॉज़िटिव ही जेको इनिशिएटिव आहे हिन खे असांखे डॉक्टर कम्यूनिटी खे, असांजी मीडिया खे, असांजे प्रिंट मीडिया खे, इलेक्ट्रॉनिक मीडिया खे, NGOs खे, असांजे माण्हुनि ताईं हिन मैसेज खे मस्बत अंदाज़ में पहुचाइणु असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे। हींअर एमरजेंसी में सभिनीनि खे तकड़ में असांखे ॿुधाइण जो इहो फ़ाइदो थींदो त असांजी आवाम में अवेयरनेस अचे त बाबा असांखे होटलनि ते न आहे वेहणो, जेतिरो वक़्तु असां घर में गुज़ारियूं इहो सुठो आहे। ठीकु आहे, असांखे मॉल में न आहे वञिणो, असांखे शॉपिंग सेंटर में घणो वक़्तु न आहे गुज़ारिणो, असांखे घणो ट्रेवल न आहे करिणो, शौक़िया तौर ते असांखे पार्कनि में न आहे वञिणो थी सघे थो, हुते को ॿारड़ो या को माण्हू आयो आहे, जीअं हॉस्पिटल में को माण्हू अचे थो उहो इफेक्टेड आहे त उहो ॿिए माण्हुनि में फैलिजंदो, छो त असांखे फ़िलहाल रोकणो आहे इनखे। नबी साहब, हुआ भी ऐसे ही ना, हमने देखा जब स्कूल बंद हो गए तो सईद गनी साहब को मैं सुन रहा था, जैसे तो वालिदैन अपने बच्चों को घर में बिठाने की बजाय CU पर लेकर चले गए, पार्क्स में लेकर चले गए, बड़े बड़े मॉल में लोग या तो तफरी के लिए सिनेमा हॉल्स में चले गए। तो मतलब क्या डे 1 से उनको ये समझ में नहीं आ पाई कि छुट्टियाँ जो हमने की हैं उनका सबब क्या है कि आप घर तक महदूद रहें या जाकर आप पब्लिक की जहाँ गैदरिंग्स होती हैं वहाँ जाकर आप इंजॉय करें, और उससे भी तो बहुत सारे मसाइल बढ़े। अब जाकर ये है कि लॉकडाउन वाली सूरत हाल बनी है। नहीं, बिल्कुल सही कह रहे हैं आप। लोगों तक वो बात शायद सही कन्वे हो ना पाई या लोग समझ नहीं पाए उसको, या हम इस चीज़ के आदी नहीं है। नहीं, एक तो हम इस चीज़ के आदी नहीं है और दूसरा हम हर चीज़ को जो है ना वो बड़ी गैर संजीदगी से लेते हैं, मजाक में बहुत चीज़ें उड़ाते हैं। आप ये देखें कि जब से कोरोना का वो शुरू हुआ था कराची में या पाकिस्तान में पहला जो मरीज़ जो है उसकी तशखीस हुई थी, उसके बाद जो है सोशल मीडिया पे एक तूफ़ान आ गया था, लेकिन वो भी एक बड़ा ही मजाक और उसकी जो है वो तंज़ो मजाक की सूरत में आ गया था। उसकी संजीदगी को हम नहीं समझ पा रहे थे
کہ دنیا بھر کے ممالک میں جو ہے وہ لوگ جو تھے اس کی احتیاطی تدابیر کی طرف لگے ہوئے تھے، اور ہم جو ہے وہ اس کے علاج کبھی مختلف سبزی اور یہ وہ اس سے ٹوٹکوں سے جو ہے وہ لگے ہوئے تھے۔ اس سے ظاہر ہوتا ہے کہ ہم منحصل جو ہے وہ قوم جو ہے وہ چیزوں کو کس طریقے سے ہینڈل کرنے کی ہماری ایک عادت ہے۔ اب صورتحال دیکھیں وہ سامنے آتی جا رہی ہے، اور جس طریقے سے کیسز آ رہے ہیں، اللہ کرے کہ ہم اس کو کنٹرول کرنے میں کامیاب ہو جائیں اور اچھے طریقے سے اس کو جو ہے وہ ہم مینیج کر سکیں۔ لیکن ایک چیز ہمیں یاد رکھنی چاہیے کہ تافتان سے جو زائرین آئے تھے ان کی ایک کم تعداد سندھ میں آئی ہے، ان کی جو ایک غالب اکثریت تعداد تھی وہ ملک کے دوسرے صوبوں میں گئی ہے، اور ابھی ان کی تشخیص کا عمل جو ہے وہ پتہ نہیں کیوں رکا ہوا ہے، کیوں اس پہ جو ہے وہ سنجیدگی سے غور نہیں کیا جا رہا۔ اور میں سمجھتا ہوں کہ حکومت سندھ کا یہ تھوڑا سا دیر سے یہ فیصلہ ہوا ہے کہ ہم انٹرسٹی بس سروس بند کریں اور اپنے جو سندھ کے جو بارڈرز ہیں ہم اس کو سیل کریں، یہ پہلے ہو جانا چاہیے تھا۔ لیکن سی ایم صاحب نے پھر بھی اس صورتحال کو کہ اسے مزید پینک نہ پھیلے، وفاقی حکومت کے ساتھ جو ہے بڑی کلوز کوارڈینیشن کے ساتھ، اور اپنے نہ صرف سندھ کے موقف کو بلکہ پورے پاکستان کے عوام کے لوگوں کے ایک صحت مند جو ہے وہ ان کے ماحول کے لیے انہوں نے جس طریقے سے وفاقی حکومت کو بھی اس چیز کو باور کرانے میں کوشش کی، آلدو کہ وہ اس طریقے سے آج بھی چیزوں کو ٹیک اپ نہیں کر رہے، لیکن کم از کم سندھ میں جو ہے وہ صورتحال جو ہے وہ اس نہج پر ہے کہ خدا نخواستہ اگر کسی ڈسٹرکٹ میں کہیں پر بھی کسی بھی حوالے سے کہیں مریضوں کی تعداد میں خدا نہ کرے کہیں اضافہ ہوتا ہے تو ہمارے پاس کوارنٹائن سینٹرز جو ہے وہ ایک اچھی خاصی تعداد میں تقریباً ہر ڈسٹرکٹ میں اس کی فیسلٹیز موجود ہے۔ جہاں تک اویئرنیس کی بات ہے تو یہ اویئرنیس جو ہے وہ آپ کے چینلز کے تھرو اور مختلف جو میڈیا سینٹرز ہیں ان کے ذریعے وہ اپنے طور پر بھی پبلک سروس میسیجز جو ہے وہ فارورڈ کر رہے ہیں، اور اب چونکہ وہ پولیٹیکل گیدرنگ نہیں ہو سکتی، پبلک گیدرنگ نہیں ہو سکتی، تو سب سے بہترین طریقہ یہ ہے کہ آج سوشل میڈیا کا دور ہے، ہمیں وہ طنز و مزاح سے باہر نکلنا چاہیے، سنجیدگی اس کی سمجھنی چاہیے، اس کی جو ہے وہ جس سنگینی کے ساتھ یہ اگر اس کا پھیلاؤ ہمارے ہو سکتا ہے، ہمارے ملک کی، ہمارے شہر کی، ہمارے صوبے کی آبادی بھی زیادہ ہے، ہمارے گھر اس طریقے سے نہیں ہیں کہ ہم کو بہت بڑے جو ہے وہ گھروں میں رہتے ہیں، آبادیاں اس طرح ہیں کہ لوگ ساتھ ساتھ رہتے ہیں، لوگوں کا ملنا جلنا بہت زیادہ ہے، میل ملاپ بہت زیادہ ہے، اور ہمارا کسٹم اس طرح ہے کہ ہم اس بائنڈنگ سے جو ہے باہر نکلنے کو مطلب ہم کبھی کبھی جو ہے وہ اتنا معیوب سمجھتے ہیں کہ ہم اس شخص کو جو ہے وہ بالکل ہی ایک انسیولائزڈ جو ہے وہ اس کیٹیگری میں لے جاتے ہیں۔ لیکن بات یہ ہے کہ اب جو ہے جس قسم کی وبا کا یہ دنیا سامنا کر رہی ہے وہاں پر ہمیں کسٹم کو ایک طرف کرنا چاہیے، لیکن جو احتیاطی تدابیر ہیں اس کو اپنانا چاہیے اور اس کی ترویج کرنی چاہیے، اس کی پبلش۔ میں بریک لے لیتا ہوں، بریک کے بعد مزید ہم اس پر ضرور بات کریں گے، ڈاکٹر صاحب اس سے بھی احتیاطی تدابیر جو ہیں وہ معلوم کریں گے۔ ناظرین اٹھو نا مختصر بریک۔ جی ناظرین، بریک کھاں پوئے ایک بار بیہر اوہاں کے بھلیکار چون تھا ڈاکٹر اعظم کمبو صاحب اساں سان موجود آہن، انہن کھاں ودھیک ڈاکٹر صاحب ہانے پان جڏهं کھاں ہی تھیو آ مسلسل پروگرام بھی کیوں پیا، مانن کے ٻڌايون پیا ہر 15 منٹن کھاں پو 20 منٹن کھاں پو ہتھ دھویو، منہ تے ہتھ نہ لگايو، کھوڑ احتیاط تدابیر آهن، سینیٹائزر استعمال کيو یا کھادے پیتے جے حوالے سان بھی ٻڌائي پنے، تب اञا وڌيڪ اڃا ॿيا कहिड़ा मुंहिंजी नज़र में जीअं हाणे सोशल गैदरिंग खे महदूद करे छॾियो आहे, थोरो मुफ़ासिले ते जीअं पाण वेहूं था, अञा वधीक असांखे छा करणु खपे, छाकाणि अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे आगा खान जे डॉक्टरनि जी उहे चवनि पिया थी जेको तेज़ी सां फैलाव आहे असांखे उनखे रोकणो आहे, बाक़ी कंट्रोल त फ़िलहालु ॾाढो ॾुखियो आहे, त अञा अहिड़ा कहिड़ा क़दम आहिनि अव्हांजी नज़र में जेके असीं खणी हिन ते थोरो ज़ाब्तो आणे सघूं था? साईं, असांजे माशरे में मां तव्हांजे तवसल सां पंहिंजी पूरी डॉक्टर कम्यूनिटी जे तरफ़ां, यंग डॉक्टर एसोसिएशन जे तरफ़ां मां हिकिड़ो ख़ासि मैसेज पंहिंजे माण्हुनि खे ॾियणु चाहियां थो त तव्हां जॾहिं बि ॾिसो, तव्हां पंहिंजे पब्लिक तालके हॉस्पिटल में वञो था या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में वञो था या टर्शी केयर हॉस्पिटल में वञो था, पहिरीं त इहो आहे त अवॉइड कयो त तव्हां हॉस्पिटल खां परे रहो। हिन सिचुएशन में तव्हां इहो जेकी एमरजेंसी सिचुएशन आहे, आम माण्हू खे जेको घर में वेठो आहे 15 ॾींहं पंहिंजे ॻोठ में आहे, ॿनी ॿारे में आहे,
किथे नथो वञे, उनखे कंहिं बि प्रोटेक्टिव मेयर जी ज़रूरत न आहे अनटिल अनलेस हू कंहिंसां टच नथो थिए। टचिंग जो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे, हॉस्पिटलनि खां परे रहण जो, रखण जो या चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त जॾहिं तव्हां हॉस्पिटल में वेंदो त तव्हां ज़रूरु अफेक्टेड थींदो, छो त तव्हांखे न आहे ख़बर त हुते कहिड़ो माण्हू अफेक्टेड आयो आहे, कहिड़ो जेको आहे सो नेगेटिव आहे। त मां इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त सॼे सिंध में आम माण्हुनि खे त पहिरीं त फ़िलहालु कोशिशि कयो हिन एमरजेंसी जी सिचुएशन में हॉस्पिटल वञण खां गुरेज़ कयो। जे तव्हां हॉस्पिटल वञणु तव्हांजी मजबूरी आहे त हिकिड़े मरीज़ सां गॾु हिकिड़ो माण्हू ई हॉस्पिटल जे अंदरि इंटर थिए ऐं उहो कोशिशि करे त उहो पंहिंजे कंसर्न डॉक्टर वटि वञे या कंसर्न OPD में वञे, हुते कोशिशि करे त ॿियनि माण्हुनि सां टच न थिए ऐं हुते कोशिशि करे त ॿियनि सां गॾु मेल मिलाप या मेल जोल हुन जो महदूद जेको आहे रहे ऐं हुन खां पोइ उहो जेको पंहिंजे डॉक्टर जी एडवाइस जे मुताबिक़ जल्दी हॉस्पिटल छॾण जी कोशिशि, जॾहिं उहो हॉस्पिटल मां अचे त हुन खां पोइ पंहिंजा जेका हैंड वॉश करे, माउथ वॉश, सॼियूं शयूं जेका प्रोटेक्टिव मेयर आहिनि हुन खां करण खां पोइ जेको आहे उहो कंहिंसां हथु मिलाए या घर वारनि सां मिले, हॉस्पिटलनि खां थोरो परे रहे ऐं पंहिंजी जेकी गठ जोड़ शहर जे अंदरि आहे, स्पेशली जेकी शहर जे अंदरि जिते वेहूं था, कचहरी कयूं था, होटलनि ते वेहणु, असां वटि जेको तमामु घणो रिवाज़ जेको मुंहिंजे सिंध जो धरती जो आहे उहो होटलनि ते ऐं पंहिंजे पार्क्स में ॿियनि ते वेही कचहरी फ़ैसिलो कयो आहे त OPDs बि जेके आहिनि 15 ॾींहं लाइ बंदि थींदियूं, उन ते घणो एतिराज़ बि अचे पियो त खोड़ अहिड़ा माण्हुनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे हूअं ई मुंहजनि था, उहे तमामु घणा इन सां केतिरो फ़ाइदो बिल्कुलु पॉइंट तव्हांजे तवसल सां तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू ऐं गवर्नमेंट सिंध जेको इहो ऐलान कयो आहे उहो ऐं आम माण्हुनि जे मां जेको कॉन्सेप्ट क्लियर करणु चाहींदुसि त हिन जो मक़सदु कतई नज़र इहो न आहे त तव्हां जेको तव्हांजो मरीज़ जेको आहे उहो घर पियो हुजे, तव्हां OPD में न वञो, OPDयूं बंदि आहिनि, ईअं न आहे बिल्कुलु, ईअं बिल्कुलु बि न आहे। असांजूं OPDयूं हलनि थियूं ऐं हुते जेकी एमरजेंसीज़ आहिनि, असां जेकियूं एमरजेंसीज़ हलनि थियूं जना हॉस्पिटल में, सिविल हॉस्पिटल में, हुते ट्राइएज आहिनि। मिसाल तौर ते तव्हांखे आम नमूनिया आहे या फ्लू कफ आहे, उन सां गॾु ॿिया सिम्पटम तव्हांखे न आहिनि, रिस्पायरेशन जो प्रॉब्लम, तव्हांखे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ जो, तव्हांखे साह करण में मुंझारो नथो थिए त तव्हां ॾेखारे सघो था एमरजेंसी में वञी। ऐं सिविल हॉस्पिटल में त अॼु बि मेडिसन जी ऐं जनरल सर्जरी जी OPD हले पई, अञा बि हले पई। हुते उहो एमरजेंसी OPDs बंदि कयूं आहिनि जिथे जीअं आर्थोपेडिक जी OPD आहे, हड्डी जोड़ जी OPD आहे, तव्हांखे थोरो घणो सूरु आहे, ऑस्टियोआर्थराइटिस आहे, ओल्ड एज में, यंग एज में या जीअं डेवलप थिए थो, त उहो OPDs बंदि कयूं आहिनि ग़ैर ज़रूरी। त बाबा 15 ॾींहं तव्हां सूर जी गोरी न बि खाधी त को मसइलो न आहे, अहिड़ियूं OPDs बंदि कयूं आहिनि। एमरजेंसी वञी सघे थो ऐं खुलियल आहिनि, 24 कलाक खुलियल आहिनि, डॉक्टर्स हुते मौजूदु आहिनि ऐं उहो हुते तव्हां ॾेखारियो। जेकॾहिं तव्हां में को अहिड़ो हुते बि ट्राइएज जे अंदरि बि असां सिस्टम जेको गवर्नमेंट ऑफ सिंध ठाहियो आहे त हुते बि ट्राइएज आहे, जे तव्हांखे उहो सिम्पटम डॉक्टर खे मिलनि था, उहो सभु सिम्पटम कोरोना जे हवाले सां, त उन खां पोइ उहो इन्फेक्शियस डिज़ीज़ वारे स्पेशल डॉक्टर वटि मोकिले थो, उहो हुनखे स्क्रीनिंग करे हुन खां पोइ हुनजो टेस्ट थिए थो। आम माण्हुनि जो बि तव्हां हॉस्पिटल में वञी सघो था, ईअं बिल्कुलु न आहे त OPD बिल्कुलु बंदि न आहिनि। एमरजेंसी आहे हुते, तव्हांखे जे फ्लू आहे, फीवर आहे, टाइफाइड आहे, तव्हांखे को एक्यूट प्रॉब्लम थी वियो आहे त तव्हां वञी सघो था, तव्हां पंहिंजे ॿार खे वञी सघो था, जेका हॉस्पिटल में एमरजेंसियूं हलनि थियूं। ऐं OPDs बि मेडिसन जी, स्पेशली गाइनी जी ऐं सर्जिकल जी OPD, तव्हांखे को मसइलो थी वियो आहे, कुझु अपेंडिसाइटिस थी वियो आहे, तव्हांखे सूरु नथो बीहे त तव्हां घर में नथा रही सघो, ऑब्वियसली उहो वञी सघे थो, एमरजेंसी इहो पूरे ऑल ओवर द सिंध ओपन। ज़बरदस्त। अच्छा नवी साहब, वैसे ऐसे माहौल में नहीं करते, हम तनकीद करनी भी चाहिए, ना पॉइंट इस करने की बात है, लेकिन बहुत सारी, ये जैसे मैंने इंट्रो में भी कहा, वज़ीर आज़म साहब से बड़ी उम्मीदें भी तो थी कि क्या हुकूमत कर रही है दुनिया लेवल पर, हम क्या उनसे ले रहे हैं। जैसे आज मुर्तज़ा आप साहब बता रहे थे कि वफाक में 200 किट्स थी, ऐसे 10,000 किट्स हमने इंपोर्ट किए हैं, लिए हैं। तो हमें ये उम्मीद थी कि वज़ीर आज़म कुछ बताएंगे कि दुनिया लेवल पर हमारा क्या राब्ता है, वहाँ से हम क्या ले रहे हैं। तो पहली बात तो आपको खिताब समझ में आया वो, और जो वफाक ने अब तक इक़दाम उठाए हैं दुनिया लेवल पर, जिस किस्म के रवाबित करने चाहिए थे, कुछ चीज़ें मंगवानी चाहिए थी, आपको लगता है कि वो या सूबों की जो नीड है, ज़रूरत है, वो वफाक पूरी कर पा रहा है? नसीर साहब, ये वक्त नहीं है कि कोई पॉलिटिकल इस तरीके की जो है वो बात की जाए, लेकिन चलें, अगर आप ये बात पूछना चाहते हैं तो बात कर देते हैं। देखिए, मैं समझता हूँ कि आज सिंध के अवाम जो हैं आसिफ अली जरदारी की सियासी विजन को ज़रूर सलूट करेंगे कि अगर ये 18वीं तरमीम के बाद सूबों का इख्तियार ना होता हेल्थ का, तो आज सिंध में जो हाल होता, बिल्कुल वो बिल्कुल ऐसी हो रहा था जैसे मुल्क के दूसरे सूबों में हो रहा है।
یہ 18ویں ترمیم ہی تھی، یہ پاکستان پیپلز پارٹی کی قیادت کا ایک تحفہ ہی ہے کہ آج ساری دنیا جو ہے وہ سندھ میں ہونے والے انتظامات کی نہ صرف تعریف کر رہی ہے بلکہ جو WHO کی جو رینکنگ ہے وہ بھی آپ کے سامنے ہے. جو چائنا کے بعد جس طریقے سے اتنے بڑے پیمانے پر یہ کوارنٹائن سینٹر بنائے گئے ہیں ایک صوبے نے، اور ان حالات میں جہاں وفاق اس کا حق بھی نہیں دے رہا، ان کے فنڈز بھی نہیں دے رہا، اور اپنے محدود وسائل میں، اور ان حالات میں کہ جہاں وزیر اعظم صاحب کے ایک چہیتے ترین اور بڑے محنتی وزیر جو تھے وہ فلور پہ کہتے تھے کہ یہ تو وہ صوبہ ہے جہاں کتا کاٹ لے تو اس کو بچانے کے لیے جو ہے کوئی انتظام نہیں ہے، انہی اداروں کے ساتھ، انہی جو ہے وہ جو افراد کے ساتھ ان کو آن بورڈ لے کر چیف منسٹر مراد علی شاہ نے دنیا بھر میں سندھ کے عوام کا جو سر جو ہے وہ فخر سے بلند کر دیا. یہ بات مطلب نہیں ہے کہ جی ہمیں خدا نخواستہ کسی WHO کی رینکنگ چاہیے، ہمیں کسی جو اور جو ہے وہ عالمی ادارے کی طرف سے کوئی تعریف چاہیے. بنیادی بات یہ ہے کہ ہمیں سندھ کے عوام کے تحفظ کے لیے جو بھی وسائل ہیں ہمارے پاس ہم وہ لگانے کے لیے تیار ہیں، چاہے وفاق ہمیں کچھ دے یا نہ دے. دیکھیں یہ دنیا دیکھ رہی ہے لیکن سپورٹ تو کرنی چاہیے. جیسے سوشل میڈیا بھی یوز کرتے ہیں، بار بار یہ چل رہا ہے کہ سندھ کے وسائل سارے ملک کے وسائل اور سندھ کے مسائل صرف سندھ کے ہیں، تو ایسا بھی تو نہیں ہونا چاہیے. یہ دیکھ رہی ہے نا، دیکھیں یہ دنیا دیکھ رہی ہے، یہ دیکھ رہی ہے، دنیا دیکھ رہی ہے، پاکستان دیکھ رہا ہے، پاکستانی دیکھ رہے ہیں، سندھ کے شہری دیکھ رہے ہیں کہ مطلب ان حالات میں جب پوری دنیا اس وبا سے لڑ رہی ہے، وزیر اعظم سندھ سے لڑ رہے ہیں. مطلب آپ نہ دیں ہمیں، وہ تافتان کا ہمیں تو ذکر کچھ ہوا، نہ وزیر دیں. اعظم تعریف کی میں جس وہی پر عرض کر تنقید رہا ہو رہی ہے، ہوں، سندھ کے حوالے سے میں کچھ عرض نظر کر نہیں رہا ہوں کہ آیا. ہمیں کچھ نہ دیں لیکن کم از کم یہ تو کہیں کہ ہاں سندھ میں یہ پرابلم ہے اور سندھ کے لوگ جو ہے وہ اپنے وسائل کو بروئے کار لاتے ہوئے کچھ کر رہے ہیں. مجھے نہیں پتا کہ اس بات میں کس حد تک تصدیق ہے، لیکن کل سے میں کچھ سوشل میڈیا میں دیکھ رہا تھا اور اچھے جو کچھ ریپوٹیبل جو جرنلسٹ ہیں ان کے کچھ ٹویٹ سے کچھ ان کے انہوں نے اپنے پوسٹیں ڈالی ہوئی تھی کہ شاید کچھ کٹس جو ہیں وہ دی گئی ہیں، چائنا نے کچھ دی ہیں پاکستان کو، ڈونیٹ کی ہیں، اور وہ کٹس جو ہیں وہ اس صوبے میں جس نے اپنے جو بھی ریزلٹس تھے پیشنٹس کے وہ بالکل اس کو اوپن کیا ہے، اپنے شہریوں کو بتایا ہے اور ان کی جو ہے وہ صحت کے لیے جو ہے وہ ایفرٹس کر رہی ہے، اور مختلف جو پرائیویٹ سیکٹر میں جو ہاسپٹلز ہیں ان کے ساتھ MOU سائن کر کے وہ کٹس کو امپورٹ کر رہی ہے اور اس بات کو انشور کر رہی ہے کہ جو بہترین سہولیات ہو سکتی ہیں ہم گورنمنٹ کے ادارے، پرائیویٹ سیکٹر اور عام جو شہری ہیں ان کے ساتھ مل کر ہم اس کو جو ہے وہ اس جنگ میں جو ہے لڑ سکیں. لیکن جو ہمارے پڑوسی ممالک ہیں، جو ہمارے دوست ممالک ہیں، وہ اگر جو امداد کرتے ہیں تو وہ اپنے ذاتی اداروں میں جو ہے وہ دے دی جاتی ہیں. اس لیے کہ اس کا ایک ٹیسٹ کی قیمت اگر مطلب وہ 7 سے 8 ہزار روپے اگر وہ مختص کرتے ہیں تو اگر 20,000 کٹس آتی ہیں ملٹیپلائی کریں تو ایک بہت بڑا اماؤنٹ بن جاتا ہے. اب وہ مطلب یہ وقت نہیں ہے اس طرح کی بات کرنے کا، اور یہ وقت نہیں ہے کہ اس طرح کی ذخیرہ اندوزی کر کے جو ہے وہ بدنیتی جو ہے وہ قوم کے سامنے نظر آ رہی ہے اور عمل بھی نظر آ رہا ہے. ایک طرف آپ کو شوکت خانم میں اس کا جو ہے وہ ڈھیر کرتا ہوا جو وہ کٹس کا نظر آئے گا، اور یہ وہی وزیر اعظم تھے جو کہتے تھے کہ میں ذخیرہ اندوزوں کو جو ہے وہ مافیاز کو جو ہے وہ نہیں چھوڑوں گا. تو اب مافیا تو ان کے ارد گرد ہی ہے. اب یہ کون سی مافیا ہے جس نے مطلب چائنا کی طرف سے دی ہوئی کٹس جو ہیں وہ شوکت خانہ میں بھجوا دیں؟ بھائی اب نہ دو سندھ کو، لیکن کم از کم جو 12 کروڑ کا آپ کا صوبہ ہے جس میں انڈر ٹرینڈ آپ کا وزیر اعلیٰ آپ نے رکھا ہوا ہے، ان کو پتہ ہے کہ وہ نہیں پرفارم کر سکتا، ٹھیک ہے نا، نظر بھی نہیں آ رہا ہے، ان کو پتہ ہے کہ وہ نہیں پرفارم کر سکتا. کہ دیکھیں اس لیے کہ ایک منتخب وزیر اعلیٰ اور ایک سلیکٹڈ وزیر اعلیٰ، یہ ڈفرنس جو ہے وہ نظر آ گیا آپ کو. چلو ہم تنقید یہ بھی نہیں کر رہے، لیکن بڑا خدشہ یہ ہے کہ جو تافتان سے لوگ آئے سندھ میں انہوں نے کیمپوں میں رکھے، لیکن پنجاب میں وہ گھروں میں چلے گئے ہیں جو بڑا نواز لیگ کی قیادت یا وہ شور کر رہے ہیں کہ آنے والے دنوں وہ سارے ملک کے لیے مسئلہ ہوگا. بالکل، لیکن اب تک اس پر پتہ نہیں کیوں پنجاب میں ہم تنقید نہیں کر رہے، لیکن ایک فیکٹ تو ہے. نہیں، یہ مجرمانہ غفلت ہے، تنقید کرنی چاہیے. دیکھیں یہ مجرمانہ غفلت ہے، آپ پورے ملک کی عوام کو جو ہے وہ سٹیک پہ لا رہے ہیں. دیکھیں جب سندھ میں یہ زائرین آئے، ٹھیک ہے نا، ان کا اپنا قصور تو نہیں ہے نا. دیکھیں ایک وبا ہے جس کا شکار ہوئے اور سندھ حکومت نے ایک جو ہے زائرین کو فالو کیا،
जहाँ जहाँ उनकी ट्रैफिकिंग हुई वहाँ तक उन तक पहुँचे, उनकी पूरी फैमिलीज तक पहुँचे, उनको टेस्ट किया, उनकी फैमिलीज को टेस्ट किया और जो ज़रूरी समझा उनके लिए वो इक़दामात किए। अगर उनको क्वारंटाइन में रखने के, देखें ये जो सखर में जो केसेस सामने आए हैं ये तो 14 दिन वहाँ पर गुजार के आए थे। छोड़ देते, देखिए ये नसीर साहब मैं आपको बताऊं ये 14 दिन वहाँ पर क्वारंटाइन पीरियड गुजार के आए हैं। उनको जब रीटेस्ट किया गया तो रीटेस्ट में वो पॉजिटिव निकले और उसको फिर वहाँ पर रखा गया। और मतलब ये बात भी कहीं मीडिया में कहने की जरूरत नहीं है, लेकिन वहाँ पर जो सबसे बड़ा इशू था कि वो लोग जो क्वारंटाइन सेंटर में रखे गए थे वो अपने अपने घर के कफील थे। उनका सबसे बड़ा एक खौफ ये था कि अगर हम यहाँ पर 14 दिन रहेंगे तो हमारे घर में चूल्हे कैसे चलेंगे। ये रियासत की जिम्मेदारी होती है, ये सूबे के सरबराह की जिम्मेदारी होती है, ये हुकूमत वक्त की जिम्मेदारी होती है कि उसकी रियासत में उसके किसी शहरी को जो है उसका चूल्हा ना बुझे। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत की बिलावल भुट्टो साहब की इंस्ट्रक्शंस की रोशनी में चीफ मिनिस्टर साहब ने कैटेगोरिकली उनसे ये कमिटमेंट की थी कि आप यहाँ पर अपनी सेहत पर तवज्जो दें, आपके घर के चूल्हे की फिक्र हम करेंगे। अच्छी बात है। अच्छा डॉक्टर साहब हाणे इते इहो आहे त टाइम ॾिसणु घटि आहे त ख़ौफ़ बि घणो आहे माण्हुनि में, पर जेके दुनिया जा असीं अंग अखर ॾिसूं था जेकॾहिं 2 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि त डेथ जो जेको रेशियो आहे उहो 8,000 या 6,500-7,000 आहे। त घणनि माण्हुनि खे त जंहिं माण्हू खे इहो वायरस लॻो मे बि शायदि उहो बची न सघियो, आम माण्हुनि जी इहा राय आहे, पर परसेंटेज जेको आहे 3% या समथिंग आहे। त उन ते बि जेकॾहिं असांजे माण्हुनि खे कुझु एजुकेट करे सघो त ईअं बि कोन्हे त जंहिं माण्हू खे लॻो ऐं उहो ख़ुदा न ख़ास्ता को उहो फोत थी वेंदो। अल्हम्दुलिल्लाह असां वटि इहो ॻाल्हि तव्हां बिल्कुलु मेन पॉइंट जी कई आहे, छो त माण्हू ख़ौफ़ में ईअं आहिनि त अलाए मतिलबु ही बीमारी लॻंदे ई इंसानु मरी वेंदो या छा थींदो, ईअं न आहे, बिल्कुलु इहो न आहे। जेको माण्हू अफेक्टेड बि आहिनि उन में बि 80% सर्वाइवल रेट आहे, बिल्कुलु डेथ जो चांसिस घटि आहिनि, 2 to 3% चांसिस आहिनि। त उन जे चवण जो मक़सदु इहा आहे त जेका 70+ आहिनि प्लस उहो स्मोकिंग कनि था या उन सां गॾु को चेस्ट डिज़ीज़ में ऑलरेडी इन्वॉल्व आहिनि, उहो हाई रिस्क ते आहिनि, उहो पेशेंट हाई रिस्क ते आहिनि। बाक़ी आम यंग माण्हू जेको आहे उहो 80 खां 90% उन्हनि जा सर्वाइवल जा रेट आहिनि, चांसिस आहिनि, उनमें कुझु न थींदो। पर ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि खे पोइ बि बचाइणो आहे, असांजो हक़ आहे, फ़र्ज़ु आहे, असां उन्हनि खे केयर ॾियणी आहे, जेतिरो बि थी सघे तकलीफ़ में न अचनि ऐं हुन सां गॾु उन्हनि खां ॿिया माण्हू मुतासिर न थियनि। अच्छा जेकर हिते टाइम घटि जेके नंढड़ा जेके ॿार आहिनि उन्हनि खे कीअं उन्हनि जो केयर कजे, छाकाणि त घरनि में त अची हाणे पार्क बंदि थी आहे त वरी घिटियुनि में पाण गैदरिंग कनि था, 10-10 ॿार गॾिजी या 10 ॿार 12 ॿार क्रिकेट था खेलनि, ॿियो इनखे बि रोकजे, वालदेन जेके ॾिसनि पिया त उन्हनि ते इहो बिल्कुलु माण्हुनि जो ऐं तव्हां मीडिया जो इहो मां घणो मीडिया जो ख़ासि तौर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया जो ख़ासि तौर ते, छो त अख़बार अॼुकल्ह माण्हू जेका आहिनि असां वटि घटि था पढ़नि, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते घणो फोकस हूंदो आहे, माण्हू ॾिसंदा आहिनि। त इहो अवेयरनेस ज़रूरी आहे त ॿार जेका पेरेंट्स आहिनि हुननि ते हिकिड़ी वॾी ज़िमेदारी अची वई आहे त ॿार जे घर में 3, 4 या 8 ॿार आहिनि त हुननि खे कंट्रोल करणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे। छो त ॾिसो जॾहिं मोकलूं थींदियूं आहिनि त असां ॻोठ वेंदा आहियूं या पार्कनि में या हेॾे होॾे पंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम सेटल हूंदो आहे, त हाणे उन्हनि खे घर में विहारणु इहो वालदेन जी बिल्कुलु अवलीन तरजीह मां चवां थो इहो हुजणु घुरिजे त हुननि खे कंहिं न कंहिं बहाने सां हुननि खे घर ताईं महदूद रखणु, छो त घर घिटीअ में ख़बर न आहे त केरु माण्हू केरु ॿारु इफेक्टेड आहे, छो त उन्हनि जा जेका इफेक्ट आहिनि उहो 2 खां 14 ॾींहं खां पोइ था अचनि, त हुन में नॉर्मल माण्हू जेको आहे उहो अॼु इफेक्ट थी थो वञे, त स्पेशली ॿारनि में ऐं ओल्ड एज में इहो जेको आहे सो नुक़सान जो काज़ बणजंदी। सही। अच्छा नवी साहब आखिर में आप ज़ाहिर सी बात है एक सिंध असेंबली के मेंबर हैं, अवाम बंदे, तो आपका मेल जोल कैसा है, आपने महदूद किया हुआ है वो आपसे जानेंगे, और दूसरा कुछ अगर बहुत अच्छी बातें हुई प्रोग्राम में और अगर कोई मैसेज देखने वालों को कन्वे करें कि एहतियात के हवाले से। नहीं बिल्कुल कोशिश कर रहे हैं कि इसको सोशल डिस्टेंस को जो है वो इंश्योर कर सकें, और ज़ाहिर है कि ये एक मुश्किल काम है, और मुश्किल इसलिए भी है कि जो पब्लिक के जो नुमाइंदे हैं इस सूरत हाल में हम अपने अवाम को छोड़ नहीं सकते। तो इसके जो अरेंजमेंट्स के हवाले से, मॉनिटरिंग के हवाले से, लोगों को अवेयरनेस के हवाले से अभी भी हमें काम करना पड़ता है, और हम काम करेंगे, इसलिए कि ये हुकूमत वक्त की ज़िम्मेदारियों में शामिल होता है। और अगर उसको भी अगर बिलफर्ज हम थोड़ा सा साइड पे कर दीजिए तो बहैसियत इंसान हमें ये इस बात का एहसास करना चाहिए कि हमें दूसरे इंसान की फ़लाह के लिए काम करना चाहिए। और इसमें सबसे जो बेहतरीन तरीका यही है कि इसके जो एहतियाती तदाबीर हैं उसको ज़्यादा से ज़्यादा हम दूसरों तक पहुँचाएँ,
اپنی معلومات اس میں اضافہ نہ کریں، اپنے آپ کو جو ایکسپرٹ بنا کر پیش نہ کریں، بلکہ جو حکومت کی طرف سے ہیلتھ اینڈ سیفٹی کی جو ایڈوائزری آئی ہیں اس پہ عمل کریں، اپنے ٹوٹکوں پر عمل کرنے کی کوشش نہ کریں. صحیح، بہت شکریہ نوید انتھونی صاحب آپ کا، ڈاکٹر اعظم کمبو صاحب اوہاں جی تمام گھڑی مہربانی اساں کے ٹائم ڈنو. ناظرین ایندڑ ڈینہن میں بھی اساں جی کوشش رہندی تو ود کھان ود جو مثبت پیغام آئے ہیلتھ ایڈوائزری کے حوالے سے احتیاطی جو اپاؤ ہیں انہوں کے حوالے سے کے آگاہ کرنے جو سلسلو جاری رکھنداسیں. بار بار اسی یہ چون پیا تھی دنیا لیول تے ہی مسئلو ہے، عالمی لیول کی وبا ہے، دنیا ان جو مقابلو کرے پئی، اسی بھی دنیا جو حصو ہیں. خوف میں نہ اچنو، احتیاطی جے بھی اپاؤ ہیں انہوں تے عمل کرنو ہے، انشاءاللہ یہ مشکل وقت بھی گزری ویندو، دنیا جو جے بھی خوشیوں ہیں وہ موٹی ایندیوں. یہ میلا ملاکڑا ملاقاتوں یہ سب کچھ تدیں تھیندیوں جدیں اسی صحت مند آیوں. سو پہریں ترجیح ثقافت کا جی نوید صاحب چو تو وہ اصانی اہم ہے، پر ہیلتھ سب کا ودیک اہم ہے، صحت سب کا ودیک اہم ہے. جان ہے تو جہان ہے وارے فارمولے تے اساں کے ود کھان ود فوکس کرنے کی ضرورت ہے. ایندڑ ڈینہن میں پان ودیک اञا ان تے ڳالھ ٻولھ کنداسیں. اج جے پروگرام مان ॾींदा اجازت. اللہ نگہبان.